घोटकी जी ॻोठ हाकिम शेख जे रवासण माई हाजानी शेख पारां पंहिंजे अमड़ सां गॾु मुड़ुस ऐं संदसि घर भातियुनि ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। साफ़ ॾाढो एहतिजाज ऐं दावो कंदे माई हाजानी जो चवणो संदसि मुड़ुस ऐं हुनजा घर भाती खेसि ग़लति कम लाइ चवंदा हुआ। संदसि इनकार ते मुड़ुस जावेद ऐं संदसि घर भाती मंठार दिलदार जलाल शेख ऐं ॿियनि सख़्तु तशदुद जो निशानो बणायो, जंहिं करे संदसि हमल ज़ाया थी वियो। हुन चयो त बाद में खेसि पंहिंजी अमड़ ऐं भाइरनि हवाले कयो वियो। हुन चयो त मुंहिंजे मुड़ुस जे ख़ानदान वारा मुंहिंजे पीउ गुल फ़कीर ऐं भाउ राइब शेख खे धमकाए रहिया आहिनि ऐं कूड़नि केसनि में फसाइणु चाहिनि था, जिन में असांखे जान जो ख़तरो आहे। इन मौक़े ते मुतासिर औरत सेशन जज SSP घोटकी खे अपील कई त खुदारा बासरनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे उनखे ऐं उनजे ख़ानदान खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। मुड़ुस कुटियो जावेद ना अथसि, मासात कुटियो आबिद ऐं मामे कुटियो मंठार ऐं गंदा कम कराईंदा आहिनि, बुरा कम कराईंदा आहिनि। पैसा चवंदा आहिनि हिन खां वठी ॾे, हिन खां वठी ॾे, गंदा कम। मां उन्हनि खां नया वठंदी, उहे मां कम नया कंदी। चवंदा आहिनि तूं हे कमु कर, मां सभु कुटींदा आहिनि मामा जा मासात, पर ॿियनि ॿारनि माण्हुनि खां बि कुटाईंदा आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।